बाबा साईं हो यार मैदान छॾे भॼी वई। मूंखे तो ते फ़ख्रु बि आहे ऐं एतबार। बाबा साईं जेकॾहिं तव्हांजो हथ हुजे न त हीअ ज़मीन फाड़े छॾियां, ॾारे छॾियां, छो जो मुंहिंजो नालो दादन आहे। दादन दलेर आहियां। वालेकुम सलाम। अचो अचो। बाबा साईं मां सदोरी जो भाउ आहियां। मां पंहिंजी भेण खे वठणु आयो आहियां, हुन सां गॾु तव्हांजो शुक्रिया अदा करणु आयो आहियां। हाशिम खान, तव्हां सिंध जी साम जी लॼ रखी आहे ऐं तव्हां दुश्मन खे मुंहुं टोड़ जवाबु ॾेई हुननि खे नाकाम कयो आहे। बाबा साईं हाणे भेण सदोरी जो हथ असांखे ॾियो त असां हलो। पर मुंहिंजो ज़िंदगीअ में उसूल रहियो त मूं कॾहिं बि कूड़ न आहे ॻाल्हायो। जॾहिं बि ॻाल्हायो त सच ई ॻाल्हायो आहे। हाशिम खान, मूं तव्हांजी इहा ॻाल्हि ॿुधी आहे त तव्हां सचार ऐं इंसान परस्त माण्हू आहियो ऐं तव्हांजी इहा ॻाल्हि पूरे तरह में मशहूरु आहे। बराबरि सदोरी मोड़ साम हुई, पर हिन वक़्तु न आहे। छा सदोरी तव्हां वटि न आहे? हा, पर हू ॾाढी ॾुखायल हुई। मूं हुनजो पूरो पूरो साथ ॾिनो, पर उहा राति जे अंधेरे में अलाए किॾां हली वई। हाशिम खान, मूंखे तव्हांजे मथां एतबार आहे, पर हितां छो वई? बाबा साईं पर केॾां हली वई? हू ॾींहुं राति पई रहंदी हुई। मुंहिंजे घरवारीअ ॾाढो हुनखे आथत बि ॾिनो, पर पोइ अलाए छो हली वई। इन ॻाल्हि ते मां ॾाढो शर्मसार आहियां। ही क़िस्मत जी बाज़ी आहे। ख़बर न आहे त मुंहिंजी भेण केॾां हुई। असां हाणे हेॾी वॾी नगरीअ में सदोरीअ खे किथे ॻोल्हींदा? चओ त मां तव्हांखे गाॾियूं ऐं माण्हू बि ॾियां, भले ॻोल्हियो सदोरीअ खे। बसि साईं, तव्हांजा लख वड़। असां पंहिंजी भेण खे पाण ॻोल्हींदासीं। चङो साईं, असां हाणे हलूं था। त सुल्तान तरसो मांझानो करे वञे। न हाशिम खान, लख लाइक़ असीं वरी ॿीहर ईंदासीं। चङो माशाल्लाह। गुज़ारा साईं हिन जी यारी कोहन ताईं मशहूरु अथव। गौर खे छा थी वियो आहे? चवे तूं त मां मेहरू सां शादी कंदुसि ऐं मुंहिंजी मोहबत खे इन्हीअ थुॾी उछलाए छॾी जीअं घर मां गंद कढी उछलाइबो आहे। तू किनो आई गौर? तू किनो आई? तू बेकदरो आई, तू बेवफा आई। मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। हाँ ये आहे छा ख़ैर त आहे? छोकरी एॾा तू ॻाल्हाई कंहिंसां पई आहे? मूंखे त हिते को ॿियो को नज़र ई कोन थो अचे। कंहिंसां पई ॻाल्हाई? भितियुनि सां थी ॻाल्हायां। भितियुनि सां पई ॻाल्हाई? चरी थी आई छा? हा, मां चरी थी वई आहियां। मुंहिंजो मग़ज़ ख़राब थी वियो आहे। हाय हाय, अमा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हाणे चरी ॿरी न थी, बसि हिकिड़ो कमु कर। इहो कोहरड़ो आहे न, इनखे दिलि मां माॻी असुल ॿाहिरि कढी उछले छॾी। मासीअ तूं चवीं छा थी? दिमाग़ सही अथई? अम्मा जिंहिंजे ॼम जी ख़बर हुजे न उन्हनि जा ॾंद नाहिनि ॾिसबा। मूंखे बि थोरी सुणक पई आहे, पर तूं ॻाल्हि कर। ॻाल्हि छा आहे? कुझु बि न आहे, बसि मुंहिंजो नसीब ई ख़राब आहे। अम्मा कहिड़े नसीबनि जी ॻाल्हि थी करी? चवंदा आहिनि त नसीब पंहिंजे हथ में हूंदा आहिनि, पर न को या अल्लाह जे हथ में हूंदा आहिनि। ऐं मुंहिंजा पंहिंजा ई नसीब पिटल। ॾिस, को फिकुरी फाको को न अथमि, वांदी वती हला। हिकु भेरो मिड़ई ईअं धूड़ पाती हुयमि,
पर वो भी ये पैर फटाए बस पोत मु तो भागई तोखे चवां थी तू भी तो भागर गिसियो पा बाहे नी न पो तू ये गालियूं सा छो थी करे खबर आ मुखे भी तू जवानीअ में भंभोरी हुई है बाबा असांखे सब ॿुधाईंदो आ ऐं मूं त कॾहिं बि अहिड़ो कमु कोन कयो हा हिकिड़ो हो चवंदो भॼाए हलंदो आहे पर न भॼाए न सघियो हो बि वियो आउं बि उते जो उते बीठी आहियां और बाक़ी पिणे खे सम्झाए छॾ मुंहिंजे लाइ इहे गुथा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो करे उनजी मूंखे ख़बर न आहे छा हाणे आउं हलां थी अञा ॿुधाए ॿुधाईंदीअ वरी छा आउं तुंहिंजे पीउ खे 7 सुरियूं ॿुधाईंदुसि हा हिन साले खे ॿुधाईंदुसि अकुल त सफ़ा कोन अथसि न्याणियुनि सां अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे पर न्याणियुनि जा बि प्रकार मूंखे ख़बर कान्हे छा मुंहिंजे नाले तुंहिंजे मूं जहिड़ी का शरीफ़ माई कान हूंदी हा पिणे खे सम्झाए खे ॿुधाइजांसि इन साले जी मूंखे ख़बर आहे चङी तरह हा ऐं मूंखे नंढपण खां ख़बर आहे त इहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे पंहिंजो पाण खे केरु कोन थो ॾिसे हाणे मैं बि चवंदी हल पुछ कारी तूं वाह 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 बाबा ओ बाबा अॼु ओचितो गैरत कीअं कई अथई इहो डंडो खयो अथई छेड़े लाइ खयो अथई या टेक टहवर जे लाइ या अक जी काठी चमचन जी दुआ सां अॼु ख़ैरत मुंहिंजे मथे ते सुवार थी वई आहे अॼु मुंहिंजे साम्हूं जेको बि आयो उहो मरंदो गैरत गैरत त असां सां ठहे ई कान असांजे अचणी न वञणी इहा अॼु कीअं भुलिजी पई अॼु जेकॾहिं मलूक मुंहिंजे साम्हूं आयो त उहो मरंदो कॾहिं सालिह मुंहिंजे साम्हूं आयो तॾहिं उहो बि मरंदो तरस बाबा तरस मां आईनो खणी अचां उन्हे में तोखे पाण खे थो ॾेखारियां पाण खे ॾिस पर न सही बाबा तूं किथां मरंदे तो त कावन जा हॾा खाधा आहिनि कावन जा हॾा चमचन जी दुआ सां पर हटी परे थी अॼु मां हिननि ॿिन्ही कुराड़नि खे जहिड़ो छॾींदुसि ई कोन अरे बाबा साले सां छो थो विढ़ी इन गरीब जो कहिड़ो ॾोह आहे अरे चरिया खरिया मूंखे ॿुधाए त परू कंहिंजो पुटु आहे साले जो ऐं गोहर सां कंहिंजो पुटु विढ़ियो आहे परू ऐं सुल्तान पोइ अञा चई थो त सालिह ॾोहारी न आहे ॾोहारीअ जो पुटु आहे हुनजो सिर्फ़ु इहो ॾोह आहे त हू गद्दार आहे ऐं गद्दार हिकिड़े पुट खे जनम ॾिनो अॼु माण्हू खे उफट मारी बस बाबा बस हेॾे हिन उमिरि में इहो खून ख़राबो करणु सही ॻाल्हि कोन्हे अॻे ई तूं भॻो पियो आहीं चमचन जी दुआ सां रंतो टंग बाह भञराए पोइ अची हिते पहुचंदे मुड़ी वञ बाबा मुड़ी वञ बाहूं तो ॿधाए अॼु दुनिया जी का बि ताक़त मूंखे नथी रोके सघे तूं हट परे अरे बाबा है झल्याए तो चमचन जी दुआ सां बाह में हथ न विझ ॾिस ना बाबो दीदा बिना ब्रेक जे वियो आहे परियां खट ते 4 माण्हू खणी अथसि चमचन जी दुआ सां वारस केॾे वञे तो मूंखे झिरकी सम्झी बाज़ बणजण जी कोशिश कई आहे सालार ख़ान पर हाणे हरगिज़ ईअं कोन थींदो ईअं ई थींदो जीअं मां चाहींदुसि तीअं थींदो मां पंहिंजी मिल्कियत हाणे छिके वठंदुसि बस कर हाणे इहा एॾी वॾी ज़बान कढी न ॻाल्हाए मां ॿारहाड़ी जी मासूम न्याणियुनि जी न आहियां जेके ज़ोर ते पंहिंजे भाउरनि खे मिल्कियत लिखी ॾियनि मां ख़ुदि कफ़ील पढ़ियल लिखियल छोकिरी आहियां मां बि कानून ॼाणां थी मूंखे बि सभु कुझु अचे थो मूं सॼी ज़िंदगी रिश्तनि जो भरम रखियो आहे पर हाणे हरगिज़ ईअं कोन कंदसि ॿुधाए न छा थींदो हाणे ज़बान खोलींदे त कानून जा दर खड़कंदा मिल्कियत मुंहिंजे नाले आहे ऐं तो में एतिरी जुरत ई न आहे जो तूं मूंखां कुझु वठी सघी छो त कानून मां बि ॼाणां थी चइबो त तो सभु रिश्ता विसारे छॾिया आहिनि मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं तूं लाइक़ खान जी धीउ आहे त मां बि लाइक़ खान जो पुटु आहियां मुंहिंजे साम्हूं इहा ज़बान वधीक न हले को फ़र्क़ु नथो पवे जेकॾहिं न तूं पंहिंजी वॾी भेण जी इज़त एतिराम न कंदे त मूंखे बि ज़बान आहे ऐं इहा ज़बान ईअं ई हूंदी आईंदा मुंहिंजे ज़ाल जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदी कर जेकॾहिं तूं मुंहिंजी वॾी भेण आहे
त तो कहिड़ी मुंहिंजी इज़त रखी आहे? कहिड़ो मुंहिंजो मान रखियो आहे तो? ॻाल्हाईंदसि ऐं वॾे आवाज़ में ॻाल्हाईंदसि। इहा मुंहिंजी ऐं मुंहिंजे ज़ाल जी बेइज़ती आहे। मां तुंहिंजो भाउ आहियां मेहरू, ईअं न कर। मां बि तुंहिंजी वॾी भेण आहियां। जेकॾहिं न पाणी सिर खां मथे चढ़ी वञे त उनखे हारे छॾिजे। ऐं बानो सॼी ज़िंदगी मुंहिंजे ख़िलाफ़ तुंहिंजा कन भरिया आहिनि। मां ख़ामोश रहियसि, पर हाणे ईअं न थींदो। सिर जो जवाबु पथर सां ॾींदसि। रोके छॾ बानो खे त छुड़वाग लफ़्ज़नि सां मूंसां न ॻाल्हाए। जेकॾहिं न ईअं मूंसां ॻाल्हाई त मां हिन घर मां बि धिका ॾेई कढंदीमांसि, हुन मां बि। इहा ॻाल्हि तूं बि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं इहा नौबत आई त मां मजबूर थी पवंदुसि। अहिड़े कदम खण ते मूंखे तूं मजबूर न कर। ई वॾेरियूं धमकियूं मूंखे न ॾे सालार खान। छो त हिन बैंगलोर्स जे हिन मिल्कियत जी हर शइ जी मालिकियाणी मां आहियां वॾेरी। न तूं कॾहिं वॾेरो हुए न आहीं ऐं न ई कॾहिं वरी मुंहिंजे लाइ थींदे। अंडरस्टैंड? ॾिसी रहंदुसि तोखे मां। कल मरी वे सालिया। अॼु मां तुंहिंजा चीकट न कढाया न त मुंहिंजो नालो तगियो कोन्हे। छो चितो थियो ऐं तगिया? छो मुंहिंजे कंध में पियो आहीं? अड़े रे, तुंहिंजो पुटु इहो परू एॾो मुड़ुसु माण्हू थी वियो जो मुंहिंजे पुट गोहर सां थो विड़े। हा, मां जो न जो बलात कढायो। हा, बलात। खबरदार तगिया, मूंखे कुझु न कजांइ, ॿुधाए छॾे। तूं मुंहिंजो को सोट ही मसात ही चाचे जो पुटु ही जो तोखे मां इहे छॾे ॾियां? अड़े रे, मां जो सिड़जी आयो आहियां त बसि तोखे छॾे ॾींदुसि। अॼु अहिड़ो चीकट कढाईंदुसि जो ची ची कंदो वतंदे। ची ची। अरे हथ छो परू? अरे मां चवां थो, अरे चीकट। मां चवां थो छॾ मूंखे। पर मुंहिंजो पुटु तुंहिंजी बाहूं वठी छॾी अथई। ॿुधाए छॾ। छा वठी थो? अॼु तुंहिंजा चीकट ॿुधंदो। ची ची। सालार जेकॾहिं नाराज़ न थिए त हिकिड़ी सलाह ॾियईं। औरतुनि जे सलाहनि ते जेकॾहिं मर्द लॻा न त बेड़ा वीरान थी वेंदा आहिनि। पर मुंहिंजी सलाह ते हलंदे त बेड़ा पार थींदे। ठीकु आहे, ॾे सलाह। ॾिसां त सुकल दरिया में कीअं था तुंहिंजा बेड़ा पार थियनि। मेहरूअ खे गोहर सां परणाए छॾ। छा नौकर सां? नौकर सां शादी कंदी त बनी बचंदई न। जेकॾहिं धारियनि सां कराईंदेसि त बनी हली वेंदई। बानो पर गोहर जी हैसियत कहिड़ी आहे? टके जो नौकर आहे, मां हुनखे भेण संग कीअं ॾियां? तॾहिं त मां चवां थी त गोहर खे संग ॾे, भले हुनजी टके जी हैसियत हुजे। ऐं तोखे बि फ़ाइदो आहे, हू तुंहिंजे अॻियां कुछंदो कोन। गोहर खे चवंदुसि त हू ज़मीन मेरूअ खां वठी मुंहिंजे हवाले करे। ओ ईअं, गोहर खे इन शर्त ते संग ॾींदासीं त मेहरूअ खां सॼी मिल्कियत पंहिंजे नाले ते कराईंदो। ऐं पोइ वरी गोहर सॼी मिल्कियत असांजे नाले ते कंदो। पोइ त ज़मीन तुंहिंजी थींदी न। बानू, तुंहिंजे ॻाल्हि में दम आहे, पर माण्हू मेणा ॾींदा। सालार खान पंहिंजी भेण जो संग हिकु नौकर खे ॾेई छॾियो। नौकर न चओ, हू तव्हांजो माइट आहे। शादी खणी धूमधाम सां न, सादगीअ सां कंदासीं, जीअं कंहिंखे ख़बर बि न पए ऐं शादी बि थी वञे। ॻाल्हि बानू तो भली कई आहे, मूंखे कुझु सोचणु ॾियो। हा सोच। सॼो हफ़्तो पियो अथई, पोइ खणी फ़ैसिलो कजांइ। अल्लाहु अकबर।
ऐं जबार मूं भिटकिया इंसान खे असली राह ते आण मुंहिंजा मौला तो को सवाइ मुंहिंजो ॿियो केरु बि न आहे मां गुनाहगार आहियां मौला मूं मथां बाज कर या मुंहिंजी हयातीअ जा ॾींहं पूरा कर तो सवाइ केरु बख़्श कंदो मालिक तूं त आहीं जंहिंजो काइनात में सभिनि खां वधीक ताक़त आहे तूं ई काइनात जोड़ी गया मुंहिंजा मौला ख़ुदा मूंखे हक़ीक़ी राह ते आण नफ़रत थी वई आहे हिन ज़िंदगीअ खां आख़िरी साल तूं ऐं मुंहिंजा मौला मुझे सब खताऊं माफ कर मालिक कौन तू हिन मर्द खां छुटकारो दे मालिक हे रबे अज़ीम मूं जानवर खे इंसान कर सदोरीअ जी का भी ख़बर नथी पवे आखिर वही केॾां पुट ख़ौफ़ थो थिए हिन ॻोठ में छो त हिते केरु बि कंहिंजो न आहे चाचा मलूक इंसान उहो जेको पंहिंजी ख़ुददारी सां जीए ऐं हिमत न हारे बसि मूंखे ॾुख इहो आहे त सदोरी ॻोठ छॾे वियो पोइ परू त ॾाढो परेशान हूंदो हा चाचा परूअ सां मुंहिंजो साथ आहे मां पंहिंजे यार खे मरण घड़ीअ ताईं कोन छॾींदुसि हा सतान पुट परूअ बि तोसां घणा ॾोरण ॾोरिया भाइरनि जा गुज़ारियो आहियो न तोसां पर चाचा मलूक ही जेको धक आहे न परूअ खे कापारी लॻो आहे आऊं ऐं परू मिली करे सदोरीअ खे ॻोल्हींदासीं ये सोनी धरती पंहिंजी आहे रब कंदो हिक न हिक ॾींहुं सदोरी असांखे मिली वेंदी हा पुट अॻु में हुकम न त परू त ठिकर जे घड़े जा टुटी पवंदा ऐं परूअ खे कॾहिं बि टुटण कोन ॾींदुसि जेकॾहिं ज़रूरत पई न त हुनखे पंहिंजो रत बि ॾींदुसि परू मुंहिंजो यार न आहे चाचा मुलूक मुंहिंजो भाउ आहे मुंहिंजो जिगर आहे मता चए ख़ान बलोच हिन कमीणे मां घी न थियो यारी निभाइजांइ पुट चाचा मलूक मूं तव्हांखे चयो न मरण घड़ीअ ताईं परूअ सां साथ निभाईंदुसि हिकिड़ी न चीपट ॾियां चीकट कढी छॾिया चीकट ची ची कंदो वती ची ची अरे मूंखे ॻाल्हि त ॿुधाए नक अथई छो बा नज़र कोन थो अचे छा आहे नक जेके फसल में छो न छुड़िया नाकाम थी बदनाम थी बूथ टंगे अचे मुंहिंजे साम्हूं बीठो आई बाबा तूं सदाई चीकले ते चढ़ी ॻाल्हाईंदो आहे पराए ॻोठ मां माई कढी अचण का थोरी ॻाल्हि आहे छा हूअं त सही मां छो पाण खे कंधार सम्झंदो आहीं कंधार चवंदो आहीं त मां वॾो सही काटकू हा ए टाटर छोरा पाण सां गॾु वठी वियो हाणे यारूं था चोर बि थियनि भला ज़रूरी त न आहे न पराए ॻोठ में माण्हू मारे अचूं सो बि छोरी जे करे का मुंहिंजी सगी भेण त कोन हुई न बसि मिड़ई सालार खान जो चवणु कयोसि अड़े ॻोठ में त बदनामी हली रही आहे न इहा ॻाल्हि सुझाई कान थी बाबा हिकिड़ी ॻाल्हि सच चवां सॼे ॻोठ में हिकिड़ो दोल आहे तूं ॿियो आहे मासी मुरादी पंहिंजो पाण तां बि माण्हू खिलायो था ॿियनि ते बि खिलायो था अड़े हाणे बसि कर वधीक चोरी थो वेठो मूंखे कोन थो चोरियां तोखे हिते ई बीठो हुजे मतलब त बदनाम त करे छॾी न पूरे ॻोठ में मूंखे बाबा हिकु सच चवां माण्हू चवंदा आहिनि त तूं बि एॾो को ठाहूको कोन हुई सॼो ॾींहुं वॾेरनि जी आॻी पीसी कंदो आहीं अड़े तूं हाणे हिन ॻाल्हि खे छॾ
मूंखे रुगो इहो ॿुधाए त पेर छॾाए ते कीअं पहुता आहियो? तो मूंखां पुछो, मूंसां सलाह कयई त मां काॾे वञा थो, छा थो कयां? बाबा अहिड़ा कम बेसलाह न कबा आहिनि। मां तुंहिंजो पीउ हुउसि, सुठी ऐं सुहिणी सलाह ॾियां। इहा सदोरी सदोरी जी हिते हुजे हा हिते न मिले आ सदोरी। बाबा तूं गोलियुनि जी ॿोली नथो सम्झी। तो सदाई हवाई फायर ॿुधाइनि, ठका ॿुधाइनि ऐं कया बि अथई। अड़े वञी धूड़ पाए मुंहिंजो छा। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहे उॿहराईअ वारा कम मुंहिंजी सलाह खां बग़ैर न कंदो कर। ॿियनि हिकिड़ी चीफट करी न चीकट। बाबा मारजी वेंदुसि न, इहा ॻाल्हि न तूं उल्को न कर। बाबा खे न परू ऐं सुल्तान खे मां सुथरो जीअण कोन ॾींदुसि। ये पैर मन्या जवाके जो तके जो पुत्र। अदा मानी खाओ। पेट अॻे ई ज़हर सां भरियो पियो आहे, मथां वरी तूं मानी खणी आई आहे। अदा पेट सां केड़ी कावड़, तू मानी त खा। कावड़ पेट सां न आहे, कावड़ न गोहर ते आहे। गोहर केर थींदो आहे जो सदोरी खे कारी करे मारण वारो? छा दुनिया में मुड़स माण्हू ई गोहर आहे? ॿिया असां सभु बेग़ैरत आहियूं। अदा अकेले गोहर जो ॾोह नाहे, सॼो ॻोठ तो ॻाल्हियूं करे। सदोरीअ ते राज जो पटको लाहे धूड़ कयो आहे। सदोरी मुंहिंजी भेण आहे, सॼे राज जी भेण नाहे। जॾहिं असां सदोरी खे माफ़ करे छॾियो आहे, ये अहिड़ा गहरा नथू कहिड़ा केर थींदा आहिनि सदोरी खे अगवा करण वारा? अदा भला हाणे छॾ कावड़ खे, तू बस करे मानी खा। मानी अॻे ई ठरी वई आहे। कोन खाईंदुसि मानी, पर हू चई छॾे न, सम्झ लोह ते लीक अची वई। गोहर ज़िंदा त आहे न। गोहर खे फ़िलहाल असां माफ़ करे छॾियो, न त इहो गोहर हेसी ताईं ज़िंदा न हुजे हा। पर गोहर तां अञा कावड़ मूंखे लथी न आहे। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, आख़िर इन्हनि माण्हुनि खे चमचागिरी मां मिले छा थो? अदा छॾ खणी गोहर खे। जे तू मानी नथो खाई त झट घड़ी आराम करे वठ। आराम वरी धोड़ींदो। रुगो बाबा अचे त मां हुनजे पेरनि ते हथ रखी वञा। खणा हाणे मानी तां, हल। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।